अॼु असीं मुखातिब थियूं था उन्हनि नौजवाननि सां जन ताज़ो CSS जो सख़्त तरीन इम्तिहान पास करे पंहिंजी ज़िंदगी जो हिकु वॾो ख्वाब साबियां कयो आहे। अवां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां तमामु घणियूं मुबारकूं, छो त हीअ कामयाबी रुगो महिनत न पर मुसलसल जदोजहद, कुर्बानी ऐं साबित क़दमी जो नतीजो आहे। ख़ासि तौर ते उहे नौजवान जेके पीढ़ियल, ग़रीब ऐं विचोले तबिके मां निकिरी हिते पहुता आहिनि, उन्हनि लाइ हीउ सफ़र वधीक ॾुखियो ऐं क़ाबिल एहतराम रहियो आहे। पर अॼु जशन ऐं मुबारकुनि सां गॾु कुझु अहम सवाल बि आहिनि जेके सिर्फ़ु अव्हां जे मुस्तक़बिल बाबति न पर हिन समाज ऐं निज़ाम बाबति बि आहिनि। छो त CSS सिर्फ़ु हिकु नौकरी न आहे, उहो अख़्तियार, ज़िम्मेवारी, ताक़त ऐं अवाम जी उमीदुनि जो इम्तिहान बि आहे। हर साल जॾहिं CSS जा नतीजा अचनि था तॾहिं सोशल मीडिया खां वठी ॻोठनि जी ओताकनि ताईं जशन जो माहौल बणिजी वञे थो। कंहिं ग़रीब हारी जो पुटु, कंहिं पोरियत जो नौजवान या कंहिं विचोले तबिके जे ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ शागिर्द जॾहिं ऑफिसर बणिजे थो त सॼो इलाइक़ो फ़ख्रु महसूसु करे थो। गुलनि जा हार, रैलियूं, मुबारकूं, तस्वीरूं ऐं असांजो हीरो जहिड़ा जुमिला हर पासे ॿुधण में अचनि था। ऐं बेशक इहा कामयाबी मामूली न आहे। CSS ताईं पहुचण लाइ सालनि जी महिनत, ज़हनी दबाव, मुआशी मसला ऐं शदीद मुक़ाबले मां गुज़रणो पवे थो। ख़ासि तौर ते मुल्क जे पीढ़ियल ऐं बेपहुच तबिकनि जा माण्हू पंहिंजे ॿारनि में उमीद ॾिसनि था त शायदि हाणे को संदन आवाज़ बणिजंदो, संदन दर्द सम्झंदो, संदन इलाइक़नि जा मसला हल थींदा। पर सवाल हिते पैदा थिए थो, छा वाक़ई ईअं थींदो आहे? छा CSS ऑफिसर बणिजण खां पोइ आवाम जा मसला घटिजनि था? छा ग़रीब माण्हू जी ज़िंदगी में का बुनियादी तब्दीली अचे थी, या पोइ हीउ सफ़र रुगो हिकु फ़र्द जी तबक़ाती तब्दीली ताईं महदूद रहिजी वञे थो? असांजे समाज में CSS हाणे सिर्फ़ु हिकु नौकरी न रही आहे, पर ताक़त, हैसियत ऐं हुक्मरानी जी अलामत बणिजी चुकी आहे। हिकु नौजवान जीअं ई ऑफिसर बणिजे थो त संदसि चौधारी, प्रोटोकॉल, सिक्योरिटी, सरकारी गाॾियूं, इख़्तियारात ऐं हुकुम हलाइण वारो माहौल पैदा थी वञे थो। अवाम जो ख़ादिम आहिस्ते आहिस्ते हाकिम में तब्दील थींदे नज़र अचे थो। इहो सवाल बि अहम आहे त आख़िर ईअं छो आहे? उन जो जवाबु तारीख़ में लिखियलु आहे। बरतानवी दौर में ICS यानी इंडियन सिविल सर्विस खे साम्राजी हुक्मरानी जो स्टील फ्रेम चयो वेंदो हो। उन जो कमु अवाम जी ख़िदमत न पर हुक्मरानी खे मज़बूत रखणु हो। आज़ादी खां पोइ चेहरा तब्दील थिया, पर निज़ाम घणो तब्दील न थियो। अॼु बि आम माण्हुनि जे ज़हन में ऑफिसर हिकु हुक्मरान जी हैसियत में मौजूदु आहे, न कि ख़ादिम जी हैसियत में। सभ खां वॾी मायूसी तॾहिं जनम वठे थी जॾहिं ग़रीब माण्हुनि जूं उमीदूं टुटणु शुरू थियनि थियूं। जेके नौजवान अवाम जी ख़िदमत जा ख़्वाब खणी ऑफिसर बणिजनि था, उहे ई पोइ पोस्टिंग ऐं मुक़ररनि लाइ बाअसर वज़ीरनि, वॾेरनि ऐं हुकूमती शख़्सियतुनि जे बंगलनि ऐं ओताकुनि जा चकर काटींदे नज़र अचनि था। हिते सवाल उभिरे थो, जेकॾहिं हिकु ऑफिसर जी मुक़ररी सिफ़ारिश ते थींदी त पोइ छा हू वाक़ई आज़ादाणे नमूने कमु करे सघंदो? जॾहिं कंहिं ऑफिसर खे सियासी सिफ़ारिश ते अहम उहिदो मिले थो त पोइ उनखां पंहिंजी मर्ज़ी जा कमु वठण जूं फ़रमाइशूं ज़ोर वठी वञनि थियूं। नतीजे तौरु केतिरा ई ऑफिसर सियासी ऐं ज़ाती इंतकाम लाइ इस्तेमालु थियनि था। कंहिं मुख़ालिफ़ ते कूड़ो केस, कंहिं कारोबारी माण्हू ते दबाव, कंहिं मुख़ालिफ़ धुर जे माण्हू खे तंग करणु या सरकारी वसीलनि जो नाजाइज़ इस्तेमालु, अहिड़ा केतिरा ई मिसाल मुल्क जी तारीख़ में मौजूदु आहिनि। पोइ सवाल पैदा थिए थो त छा ऑफिसर रियासत जा नुमाइंदा आहिनि या सियासी ताक़तवर हल्कनि जा औज़ार? उनखां बि वधीक ॻणती जोगी ॻाल्हि इहा आहे त करप्शन जंहिंखे रोकण लाइ ही इदारा ठाहिया विया हुआ, केतिरनि ई हालतुनि में साॻिया ऑफिसर पाण उन में मुलविस थींदे नज़र अचनि था। हिकु महदूद पघार ते कमु कंदड़ ऑफिसर चंद सालनि अंदरि किरोड़नि जी मिल्कियतुनि, क़ीमती गाॾियुनि, फार्म हाउसिस ऐं शाहाणी ज़िंदगी ताईं कीअं पहुची वञे थो? हीउ सवाल आम माण्हू सालनि खां पुछी रहियो आहे। तालीम, सिहत, माहौलियात, अमन अमान, मवासिलात, आबपाशी ऐं सनअतकारी जहिड़नि अहम शोबनि लाइ अरबें रुपयनि जूं बजटूं अचनि थियूं। पर जॾहिं उन्हनि मनसूबनि में करप्शन, कमीशन, ठीकनि में खुर्दबुर्द, माली बेज़ाब्तगियूं साम्हूं अचनि थियूं त आङुरियूं उन्हनि ऑफिसरनि ॾांहुं बि उथनि थियूं जेके उन्हनि मनसूबनि जा निगरान हूंदा आहिनि। छा सबबु आहे जो इस्पतालूं अञा बि तबाह आहिनि, सरकारी स्कूल अञा बि बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि, माहौलियाती तबाही वधी रही आहे, अमन अमान जा मसला ख़तमु नथा थियनि ऐं तरक़ियाती बजटुनि बावजूदि आम माण्हू जी ज़िंदगी छो नथी बदिलिजे? CSS जे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में कामयाबी हासिल करण बाद जॾहिं ऑफिसर 20, 21 ऐं 22 ग्रेड ताईं पहुचनि था त संदन अख़्तियारनि सां गॾु ज़िम्मेवारी बि वधी वञनि थियूं। असूली ऐं आइनी तौर ते उहे आवाम जा ख़ादिम आहिनि, पर जेकॾहिं उहे ई अख़्तियार ज़ाती मुफ़ादनि, सियासी वफ़ादारियुनि या माली फ़ाइदनि लाइ इस्तेमालु थियणु लॻनि त पोइ सवाल उथणु फितरी आहे।
यकीनन हर ऑफिसर एक जड़ो ना है। इन निज़ाम में केतरा ईमानदार, बासलाहियत ऐं आवाम दोस्त ऑफिसर भी मौजूद आहिनि, जेके महदूद हालतुनि बावजूद बेहतरी आणण जी कोशिश कनि था। केतिरनि ई ऑफिसरनि पंहिंजी ईमानदारी ऐं ख़िदमत सबबि सुठी सुञाणप बि ठाही आहे, पर असल सवाल फ़र्दनि खां वधीक निज़ाम बाबति आहे। छा असां अहिड़ो निज़ाम ठाहे सघिया आहियूं जिते हिकु ऑफिसर वाक़ई आज़ाद ऐं अवाम वारो जवाबदेह हुजे? छा असांजो समाज ऑफिसर खे ख़ादिम तौरु ॾिसे थो या हाकिम तौरु? छा असांजो ख़्वाबु सिर्फ़ु उहो आहे त वधीक माण्हू ताक़तवर उहिदनि ताईं पहुचनि, या पोइ उहो त मुल्क में अहिड़ो इंसाफ़ वारो निज़ाम ठहे जिते आम माण्हू खे बि इज़त, सहूलियतूं ऐं हक़ बराबरि मिलनि? CSS जी कामयाबी ते जशन ज़रूरु मल्हायो, नौजवाननि जी महिनत खे ज़रूरु साराहियो, पर उन सां गॾु इहे सवाल बि ज़रूरु पुछो, छो त जेकॾहिं हर साल नवां हीरो पैदा थियनि पर समाज जा बुनियादी मसइला साॻी जाइ ते बीठल रहनि, त पोइ इहो जशन बि हिकु वॾे सवाल हेठि अची वञे थो। छो त हक़ीक़ी कामयाबी सिर्फ़ु इहा न आहे त को फ़र्द मथे पहुची वञे। हक़ीक़ी कामयाबी उहा आहे जॾहिं उन फ़र्द जी ताक़त सां समाज बि अॻिते वधे।